फतर खलाइक़ बिक़ुदरतिही व नशर रियाह बिरहमतिही सुम्मा सलातु वस्सलाम व तहिय्यतु वल इकराम अला साहिब दावतिन नबविय्या व सौलतिल हैदरिय्या वल इस्मतिल फातिमिय्या वल हिल्मिल हसनिय्या व शजाअतिल हुसैनिय्या वल इबादतिस सज्जादिय्या वल मआसिरिल बाक़रिय्या वल आसारिल जाफ़रिय्या वल उलूमिल कादिमिय्या वल हुज्जतिल रज़विय्या व जूदित तक़विय्या वल नक़ावतिन नक़विय्या वल हैबतिल अस्करिय्या वल ग़ैबतिल इलाहिय्या अल्लाहुम्मा सल्लि अलैहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मजीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह। एक सोनी सलवात पढ़ो मोहम्मद दुआ है बारगाह खुदा में तमाम अज़ादार जी अज़ादारी अटे अब्दुल हमीद जे मरहूमीन वालिदैन भाइर के भी उन्हनि जा रिश्तेदार हिन दुनिया में लाॾाणो करे विया आहिनि। तव्हां सभिनी जे मरहूमीन अल्लाह साईं उन्हनि तमाम जी मग़फ़िरत फरमाए कि मोहम्मद वाले मोहम्मद उन्हनि जा ऐं असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। असांखे पंहिंजे अबनदारनि खे यादि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। उन्हनि जे लाइ कार ख़ैर करण जो चाहे त सलवात जो ज़िक्र हुजे या मजलिस हुजे लंगर हुजे न्याज़ हुजे कंहिं यतीम जे मथां शफ़क़त जो हथ रखणु हुजे कंहिं न्याणीअ जो घर आबाद करणु हुजे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां उन्हनि खे ईसाल सवाब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके मरीज़नि मालिक उन्हनि खे शिफ़ाए आजिला ऐं कामिला अता फरमाए। जेके बेघरनि मालिक उन्हनि खे घरड़ा अता फरमाए। जेके बे औलादनि मालिक उन्हनि खे बचड़ा अता फरमाए। जिन खे ॾिना अथई मालिक उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। असांजे फ़हम ऐं शऊर में इज़ाफ़ो फरमाए। असांजी बसीरत में इज़ाफ़ो फरमाए। असांजी मारिफ़त में इज़ाफ़ो फरमाए। वक़्त जे इमाम जे ज़ुहूर जे लाइ तयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांखे उन्हनि जे अंसार ऐं आवान मथां शुमार फरमाए। जिन जिन दुआउनि लाइ चयो आहे मालिक उन्हनि जी दुआउनि खे मुस्तजाब फरमाए। जिन इम्तिहान ॾिना आहिनि मालिक उन्हनि खे इम्तिहान में सुहिणे नमूने सां पास फरमाए। पंहिंजे न्याणियुनि लाइ परेशान उन्हनि जे लाइ बहितरीन सोच अता फरमाए। असांजी दुआउनि खे मुस्तजाब फरमाए। दुआउनि जी क़बूलियत लाइ हिकु सुहिणी सलवात साले सवाब की मजलिस अयाम शाबानिया वो महीनो जेको उन महीने जो मुक़दमो आहे जंहिंमें साह खणण जी इबादत माहे रमज़ान अचण वारो आहे। माहे शाबान हली वियो आहे। मुक़दमो आहे। इनखे इन महीने जे लाइ पाण खे तयारु करे जे इंसान तयारु न थींदो नी साईं त पोइ हथ मलींदो रहंदो। अखि तॾहिं खुलंदसि जॾहिं क़ब्र में पूरियो वेंदो। हीअ मौत अजीब शइ आहे। मौत अजीब शइ आहे। इन मौत जी हक़ीक़त उहो ॾसींदो जंहिंजे साम्हूं मौत ख़ल्क़ थी। जेके मौत जे मथां हाकिम हुजनि जेके मौत जा उलिल अम्र हुजनि जिन मौत ॾसी आहे उहे असांखे ॾसे नथा सघनि। मौत हुई कीअं? क़ुरान त चयो मशहूरु आहे त तव्हांजे साम्हूं सभिनी ॿुधी आहे। थोरो तर्जुमो मफ़हूमी कंदा आहिनि। मुंहिंजे हिसाब सां सलीस तर्जुमो न आहे हिन आयत जो। छा तर्जुमो थींदो आहे? हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखिणो। क़ुरान चए थो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ़्सो ख़ुद मौत खे चखींदो। फ़र्क़ु आहे। हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे हिकु लफ़्ज़ आहे। कुरान चए कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। ज़ाइक़ा लफ़्ज़ इसमें फ़ाइल जो सिको
हर नफ्स खुद मौत खे चखींदो। हर कुछ शयूं जेके वादे कंदो मजलिस में मां सम्झां थो थी सघे थो मुंहिंजो भाउ मुनादिर साहब पढ़ी आहे, उन्हनि जी जीअं मजलिस हूंदी मां उहा त न पढ़ी सघंदुमि, थी सघंदो त असांजी खुश्क हुजे पर तव्हांजे साम्हूं कुझु न कुझु शयूं पेश कंदुमि ताकी सम्झ में अची वञे त इहा मौत आहे छा। कुल्लु नफ्सिन नफ्स छा आहे? ज़ाइक़तुल मौत, चखींदो मौत खे। कीअं चखींदो? चखींदो त उनजो ज़ाइक़ो छा आहे, मौत छा आहे। अॻियो जुमिलो व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामह, ऐं तव्हांजे अजरनि खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह पूरो जो पूरो अता कंदो। थोरी ॻाल्हि खे सम्झो, नफ्स छा आहे? तव्हां ॿुधो जे फ़लसफ़ी बहसनि मां फ़लसफ़ी बहसनि खे सोलो करे पेश करण जो आदी आहियां, छो त जेके ॼाणनि था से ॼाणनि था, जेके नथा ॼाणनि हिकु उस्ताद जो पुटु आहे, तंहिंजे करे उन टेक्ट सां नफ्स चवंदो छा सही। टे शयूं हिन वजूद इंसान में, हिकिड़ो हे मादी बदन, हिकिड़ी रूह, ॿियो नफ्स। मादी बदन, रूह ऐं नफ्स। हिन जे बदन मां निकिरे छा थो? रूह थो निकिरे। पोइ नफ्स ॻाल्हियो, नफ्स खे मारियो। मन अरफ़ नफ्सहू फ़क़द अरफ़ रब, जे पंहिंजे नफ्स खे सुञातो उन रब खे सुञातो। इहो नफ्स जो इन बादीअ में इन जिस्म में करेक्टर कहिड़ो आहे? हिकिड़ो आहे बदन, ॿी आहे रूह। इन ॿिन्ही खे बिल्कुलु अपोज़िट शयूं आहिनि। 180 डिग्री ते हिकिड़ी जो मुंहुं मरियम जो छा चवंदा आहिनि, कारे मुंहुं मरियम जो कारे टुंड हलाया। हे नफ्स रूह ऐं बदन इहे अथव हिकिड़ी बिल्कुलु लतीफ़ शइ जेकी हिस्सी न थी सघे, जेके अल्लाह पंहिंजे अमर सां ख़ल्क़ कयो आहे, जेके रूह सॼो। ऐं ॿियो हिकिड़ी मटीरियल बॉडी। हाणे इन ॿिन्ही जो रब्त न आहे, उन रब्त ॾियण वारी शइ खे नफ्स सॾे, जेकी हाणे पाण में तव्हांखे मिसाल ॾियां, जेको साईं गुडूअ मां करंट ठहे थो पियो उहो हिन बल्ब में हलंदो न हलंदो, सारे तबाह करे छॾींदो। 11,000 वोल्ट डायरेक्ट न हलंदो, हलंदो सही। उनखे इन क़ाबिल बणाइण लाइ त इहो बदन पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ कमु करे, पंहिंजी एक्टिविटीज़, पंहिंजी कोई फ़आलियत ॾेखारे सघे, इहो रोशनाई पैदा करे और ट्रांसफार्मर जी ज़रूरत पए। हा साईं, ट्रांसफार्मर उहो नफ्स जी जाइ ते। ॻाल्हि सम्झ में आई? खोली करे इहो नफ्स इन ट्रांसफार्मर वांगुरु आहे जेको इहो करंट खे उन जी वैल्यू जे मुताबिक़, जेतिरो ट्रांसफार्मर कवी हूंदो ओतिरो उहो बदन, उहा बॉडी कवी हूंदी। जे इन नफ्स खे सुञातई त रब खे सुञाणी वई। इहो रूह, इहो नफ्स, इहो बदन। इहो बदन इंसान जो हिन दुनिया मां खयो। हाणे ॻाल्हि अची वई आहे त मां हक़ाइक़ खोली थो हलां। हे बदन हिन मिटीअ मां जॾहिं अल्लाह ख़ल्क़ कयो, हिन मिटीअ खे हिकु ॿी मिटीअ सां बि मिक्स कयो वियो। हाणे ॻाल्हि रिकॉर्डिंग थिए थी पर मुंहिंजी मजबूरी थी थी वञे त मां पोइ हिनखे रुमाल में वेड़े खोले बदन ॿुधंदव त पोइ इहा शइ बंदि करणी पवंदसि, छो जो शइ ॾुखी आहे। हिकु सलवार पढ़ो मोहम्मद